पढ़ी वसी बिलावल भुट्टो सरदारी जो आलमी इक़्तिसादी फोरम में शिरकत लाइ डेविस जो दौरो। बिलावल भुट्टो सरदारी जी आलमी बैंक के मैनेजिंग डायरेक्टर से मुलाकात। बिलावल भुट्टो सरदारी जो चवण आहे त आलमी बैंक के मैनेजिंग डायरेक्टर से मुलाकात करे खुशी थी। मुलाकात दौरान मुख्तलिफ मामलों ते ख्यालन की डेवड़ थी। पढ़ी वसी जिनेवा कॉन्फ्रेंस में पाकिस्तान से बोड मुतासरन लाइ इमदाद जो ऐलान करण ते आलमी बैंक जा थोरा मञा। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कई पिया। पढ़ी वसी बिलावल भुट्टो सरदारी जो आलमी इक़्तिसादी फोरम में शिरकत लाइ डेविस जो दौरो। बिलावल भुट्टो सरदारी जी आलमी बैंक के मैनेजिंग डायरेक्टर से मुलाकात थी आहे। बिलावल भुट्टो सरदारी जो चवण आहे त आलमी बैंक के मैनेजिंग डायरेक्टर से मुलाकात करे खुशी थी। मुलाकात दौरान मुख्तलिफ मामलों ते ख्यालन की डेवड़ थी। पढ़ी वसी जिनेवा कॉन्फ्रेंस में पाकिस्तान से बोड मुतासरन लाइ इमदाद जो ऐलान करण ते आलमी बैंक जा थोरा मञा। खबर अवां से शेयर कई पिया। पढ़ी वसी बिलावल भुट्टो सरदारी जो आलमी इक़्तिसादी फोरम में शिरकत लाइ डेविस जो दौरो। बिलावल भुट्टो सरदारी जी आलमी बैंक के मैनेजिंग डायरेक्टर से मुलाकात थी आहे। बिलावल भुट्टो सरदारी जो चवण आहे त आलमी बैंक के मैनेजिंग डायरेक्टर से मुलाकात करे खुशी थी। मुलाकात दौरान मुख्तलिफ मामलों ते ख्यालन की डेवड़ थी। पढ़ी वसी जिनेवा कॉन्फ्रेंस में पाकिस्तान से बोड मुतासरन लाइ इमदाद जो ऐलान करण ते आलमी बैंक जा थोरा मञा। खबर अवां से शेयर कई पिया। पढ़ी वसी बिलावल भुट्टो सरदारी जो आलमी इक़्तिसादी फोरम में शिरकत लाइ डेविस जो दौरो। बिलावल भुट्टो सरदारी जी आलमी बैंक के मैनेजिंग डायरेक्टर से मुलाकात थी आहे। अवां खे आगाह कयूं त बिलावल भुट्टो सरदारी जो चवण आहे त आलमी बैंक के मैनेजिंग डायरेक्टर से मुलाकात करे खुशी थी आहे।